जी नाज़रीन, हेडलाइन सां ख़बरुनि जी शुरुआत कंदासीं। अहम ख़बर सां। कराची पुलिस सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे नस्ला टावर केस में नामज़द ऑफिसरनि जा नाला PNIL लिस्ट में शामिल करण लाइ FIA खे ख़त लिखी छॾियो आहे। जांच पुलिस पारां 37 ऑफिसरनि जा नाला PNIL लिस्ट में शामिल करण लाइ FBI खे ख़त लिखियो वियो आहे। DIG ईस्ट मुक़द्दस हैदर चयो आहे त SBCA जा ऑफिसर जांच में शामिल कया विया आहिनि। उन्हनि जा नाला PNIL लिस्ट में शामिल कया वेंदा। जांच पुलिस FIA खे ख़त लिखी छॾियो आहे। DIG मुक़द्दस हैदर चयो त जांच में शामिल SBCE जा 6 खां 8 ऑफिसर इन्वेस्टिगेशन में सहकार करे रहिया आहिनि। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। कराची पुलिस सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे नस्ला टावर केस में नामज़द ऑफिसरनि जा नाला PNIL लिस्ट में शामिल करण लाइ FIA खे ख़त लिखी छॾियो आहे, जॾहिं त जांच पुलिस पारां 37 ऑफिसरनि जा नाला PNIL लिस्ट में शामिल करण लाइ FIA खे ख़त लिखियो वियो आहे। DIG ईस्ट मुक़द्दस हैदर चयो आहे त SBCA जा ऑफिसर जांच में शामिल कया विया आहिनि। उन्हनि जा नाला PNIL लिस्ट में शामिल कया वेंदा। जांच पुलिस FIA खे ख़त पिणु लिखी छॾियो आहे, जॾहिं त DIG मुक़द्दस हैदर चयो आहे त जांच में शामिल SBCE जा 6 खां 8 ऑफिसर इन्वेस्टिगेशन में सहकार करे रहिया आहिनि। अहम ख़बर मां कयो पिया। कराची पुलिस सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे नस्ला टावर केस में नामज़द ऑफिसरनि जा नाला PNIL लिस्ट में शामिल करण लाइ FIA खे ख़त लिखी छॾियो आहे। जी नाज़रीन, हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इसहाक सर्की लाइन ते मौजूद आहे। जी इसहाक। जी बिल्कुल, ॾिसो SBCA ऑफिसर में शामिल ऑफिसरनि उन्हनि खे जेको मुल्क खां ॿाहिरि वञण खां रोके वञे ऐं जांच में जेको पुलिस पारां जेको 37 ऑफिसरनि जा जेके नाला आहिनि उहे PNIL में लिस्ट में शामिल करण जे लाइ जेको FIA खे जेको ख़त आहे उहो लिखी छॾियो आहे, जंहिंमें SBCA जा जेके ऑफिसर आहिनि उहे जांच विया आहिनि ऐं उन्हनि जा जेके नाला आहिनि उहे PNIL लिस्ट में जेको आहे शामिल कया विया आहिनि। इहो मुक़द्दस हैदर DIG ईस्ट जो चवणु आहे, जॾहिं त जांच पुलिस पारां FIA खे जेको ख़त आहे उहो लिखी छॾियो आहे। इहो मुक़द्दस हैदर जो चवणु आहे, जॾहिं त जांच में शामिल SBCA जा 6 खां 8 जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जेको आहे जांच चुका आहिनि ऐं मुक़द्दस हैदर DIG ईस्ट जो इहो बि चवणु आहे, जॾहिं त जेको वाक़ियो आहे नस्ला टावर जो उन बाबति जेको आहे सुप्रीम कोर्ट जेको आहे केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो हुयो, जंहिंमें केस जेको आहे उहो फिरोजाबाद थाणे में जेको आहे दाख़िल कयो हुयो। तंहिंखां पोइ एंटी करप्शन ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ टीमुनि पारां जेको आहे सिंध बिल्डिंग छापा हया विया हुया, जंहिंमें जेके हुते रिकॉर्ड पयल हुया उहे पंहिंजी जेको आहे जांच में शामिल कया विया हुया, जंहिंमें अॼु इहो ॿुधायो वियो DIG ईस्ट पारां त जेके ऑफिसर आहिनि उहे जांच ज्वाइन करे चुका आहिनि ऐं जेको जांच जो आगाज़ आहे उहो शुरू कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी इसहाक तफ़सील ॾियण जे लाइ।